मलीर जो क़दीमी ॻोठ हाशिम ख़ासख़ैली में गर्ल्स लोअर सेकेंडरी स्कूल की इमारत की छत किरण बाद काफ़ी अरसो गुज़रण बाद में तामीर न थियण सां छोकरियुनि जी तालीम मुतासिर थी रही है। केतिराई भेरा तालीम खाते ऑफिसरनि खे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि पर उन्हनि ते को बि अमल नथो थिए। हिननि ख़्यालनि जो इज़हार ख़ासख़ैली सोशल वेलफेयर एसोसिएशन के सदर मुश्ताक ख़ासख़ैली तनवीर ख़ासख़ैली स्कूल के दौरे दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो। उन्हनि ॿुधायो त स्कूल छत ऐं भितियुनि में ॾार पइजी विया आहिनि, छत तां चापड़ किरी विया आहिनि। शागिर्दियाणियूं ख़ौफ़ जे माहौल तालीम हासिल करे रहियूं आहिनि, जंहिंसां शागिर्दियाणियुनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। उन्हनि चयो त उस्तादियाणियुनि तोड़े शागिर्दियाणियुनि जूं हयातियूं पिणु दाव ते लॻल आहिनि। उन्हनि सेक्रेटरी तालीम खां मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं फौरी तौर ते स्कूल जी इमारत जी मरम्मत न कई वई त मजबूरन एहतिजाजी मुहिम हलाइण ते मजबूर थी वेंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची